सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जा पुराणा संस्कार बि अचानक उभार खाईंदा आहिनि। असां करे करे एतिरो बहितर थी वेंदा आहियूं जो कुझु कंदो बि आहे चवंदो बि ठीकु आहे छॾेसि, पर करे करे कोई न बि चवंदो आहे त उनखे बि असां पूरो करणु चाहींदा आहियूं। इहे सॼा पुराणा जेके बि संस्कार उहे बि वरी वरी पैदा थींदा आहिनि। इन करे असां इन्हनि संतनि महात्माउनि जी धामनि में ईंदा आहियूं, सत्संग में ईंदा आहियूं, सचे साईं जी रहमत में ईंदा आहियूं। छाकाणि त पोइ उन पुराणनि संस्कारनि खे असां पोइ चङे संग सां रोके सघंदा आहियूं। अगरि संग चङो हूंदो, मालिक जी रहमत हूंदी, सचे साईं जी कृपा हूंदी, त पोइ जेकॾहिं उनजी धामनि में हूंदासीं, सत्संग में हूंदासीं, चङाई में हूंदासीं, पोइ कोई ग़लति हलंदो बि सही या कॾहिं ग़लति थींदो बि सही, पोइ बि चवंदासीं यार कर्म जो फल आहे, छॾे हर वरी केरु भोगींदो, न करणु खपे। जेकॾहिं ईंदो बि सही, वरी असांखे वचन यादि ईंदा, यार सचे साईं चयो न करणु खपे, ठीकु आहे, बहितर थियणु खपे। पोइ असां उहे छॾिजी वेंदा आहिनि। यानी जॾहिं जॾहिं असां कुझु ग़लति करण वारा हूंदा आहियूं त पोइ उहे वचन अची करे साम्हूं बीह रहंदा आहिनि। या थोरो कुझु ग़लति हलंदा आहियूं, अॻिते जे लाइ उहो चवंदा आहियूं तोखे न करणु खपे, पर थोरो पाण खे बदिलाए छॾ, वरी असांजी हमेशह जे लाइ जान छुटी वेंदी आहे। ॿई चीज़ूं असांखे बहितर मिलंदियूं। इन करे उहो सचे साईं जो मिसाल आहे त जॾहिं उहो प्रोग्राम ते विया, सत्संग हले पियो, तो हिकिड़ो शख़्स सचे साईं जे सत्संग में आयो पए, त उनखे ॿिए चयो त साईं जन जो सत्संग पाण हलूं। उन चयो हा बिल्कुलु। ऐं हू अचे पियो, एतिरे में हुन सां ॿियो दोस्त मिलियो, चयो मां वञा थो, थोरो प्रोग्राम आहे, कोई मनोरंजन आहे, ॾाढो सुठो आहे, तूं हले त पाण होॾो होशियार को थी करे सुभाणे अची करे दर्शन कंदासीं। ऐं उहो हिनखे बहलाए फुसलाए करे वठी करे हलियो वियो। ऐं जॾहिं वॾो होशियार हिकिड़ो सेठ रहंदो, सो हू काॾे वेंदो ई न हो कंहिं सत्संग में किथे बि। त पोइ उन सां वरी ॿियो दोस्त मिलियो, चयो मां सत्संग में हलां थो, तूं हल। चयो मूंखे एतिरो टाइम कोन्हे हूंदो, मां बिज़ी हूंदो आहियां सदाई, इन करे मां न हली सघंदुमि, तूं वञ। न सत्संग जो सचे साईं जी राम जो सॼो रहमत में मञिबो आहे न, त जेके तूं चवंदा कमु आहे, इहे कमु पंहिंजो पाण थियणु शुरू थी वेंदा आहिनि, मूंखे कई गुना वधीक मिलंदा आहे। चयो मूंखे पंहिंजो कमु आहे, जेको बि आहे मुंहिंजो घर जो आहे, सभु आहे, मूंखे एतिरो टाइम बि कोन्हे मिलंदो। ऐं उन चयो तूं हल त सही, बाक़ी पोइ ॾिसंदासीं। ऐं हू पंहिंजे दोस्त जे करे आयो। जॾहिं आयो, सत्संग थियो, पोइ एॾो आनंद में वेठो, एॾो प्यार में वेठो। जॾहिं सत्संग पूरो थियो, सो दोस्त खे चयो साईं जन जेको चवंदा आहिनि उहो थींदो आहे। सो मुंहिंजो कारोबार, बिज़नेस, सभु कुझु त घणो आहे, पर मूंखे औलाद आहे कोन, मिसाल तौरु पोयों कोई हुजे बि सही, पोयों संभालण वारो, उमिरि बि मुंहिंजी चङी थी वई आहे, ऐं हक़ीक़त में चांस बि कोन्हे औलाद जो। मुंहिंजी ज़ाल तमामु घणो बीमार हूंदी आहे, सदाई हुनखे तकलीफ़ आहे, तंहिंजे करे सदाई मथो ॿधो पियो हूंदो अथसि। मां केतिरा ई इलाज कराया त मां तुंहिंजो इलाजु सही थींदो ई न आहे। त मुंहिंजो हलंदा आहियूं साईं जन ते, ऐं साईं जन खे वेनिती कयो, साईं हलो घर पेर घुमायो। ऐं पोइ जीअं साईं जन जो वञणु थियो,
त उन शख्स चयोसीं हाणे आहे सभु कुझु घरु हरियो भरियो आहे पर संभालण वारो कोई बि कोन्हे, ॿार कोन्हे, तंहिंजे करे आसीस करो पर चांस बि कोन्हे, मुंहिंजी ज़ाल बीमार आहे इन करे। तो जेको प्रसाद ऐं थाधल उन वक़्तु ठाहे आया, साईं जो ठीकु आहे, थाधल पीआरे प्रसाद खाराएसि। हूं चयोसि कि थाधल पींदी तो डॉक्टर जी मना थियल आहे हकीम जी, थाधल पींदी तो बाक़ी न बचंदी जेको बि आहे, इनखे सख़्ती सां मना थियल आहे। त साईं ने चयोसि चई हाणे तुंहिंखे थाधल बि पीआरे प्रसाद तूं खाराएसि, जीअं थाधल पींदी इनजी बीमारी बि लही वेंदी, तोखे औलाद बि थींदी, ॿई कम गॾु थींदई, जेको बि आहे तूं करे ॾिसेसि। ऐं हुन चयोसि बसि पोइ ठीकु आहे, पोइ ओड़ी महिल जीअं हुनखे थाधल पीआई उनजी बीमारी बसि ख़तमु थींदड़ शुरू थी वई ऐं उन सां गॾु मथो उनखे औलाद थी थोरे वक़्त खां बाद। त जॾहिं असां चङे पासे वेंदा आहियूं, मालिक जी रहमत में वेंदा आहियूं, त पोइ असांजा दुख दर्द कष्ट पंहिंजो पाण कटजणु शुरू थी वेंदा